न जब तक कट मरूं साहिबे यसरब की इज्जत पर, न जब तक कट मरूं साहिबे यसरब की इज्जत पर। खुदा शायद है मेरा ईमान कामिल नहीं हो सकता, नमाज अच्छी रोज़ा अच्छा, नमाज अच्छी रोज़ा अच्छा, ज़कात अच्छी हज अच्छा, बावजूद भी उनके मुसलमान नहीं हो सकता। जाम शोर खयूर मुसलमान भाइरो, अवां जे साम्हूं अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस 21 सिपारो सूरत अहज़ाब जी हिकिड़ी आयत तिलावत कई आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त मूंखे सही माना में सम्झाइणो ऐं मूंखे सही माना में सम्झणो, न खां बाद में मिलंदी खे अमल कंदी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अॼो कोई प्रोग्राम पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी विलादती मुस्तफ़ा जी उनवान सां रखियो वियो आहे। मुसलमानों, पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी मीलाद जो कोई भी मुनकर कोन्हे, मीलाद जो कोई भी मुनकर कोन्हे। पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया जे तख़्ते ते आया, असांखे छा करिणो जेका असांजे मथां ज़िम्मेदारी आहे, ऐं असांखां ईअं कोन पुछा कयो वेंदो क़यामत जे ॾियारे त 12 रबीउल अव्वल ते पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम या 9 रबीउल अव्वल ते अल्लाह जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॼावा हा, तव्हां ॼावो न ॼावो। छो त मीलाद मल्हाए न सघंदासीं, अपनाए न सघंदासीं। मीलाद मल्हाइण ताईं चई सघूं था, पर सीरत अपनाइण जी शइ आहे, मल्हाइण शइ न आहे। सीरत अपनाइण जी शइ आहे जेका क़यामत जे ॾियारे असां तव्हां खां पुछा बि कई वेंदी, क़ुरान सां उन सां भरियो बि थियो आहे। बहरहाल जेका आयत मूं अव्हां जे साम्हूं तिलावत कई, लंबो चौड़ो वाइज मां कोन कंदुमि, कोशिशि कंदुमि त आयत जे मुताबिक़ चंद ॻाल्हियूं अर्ज़ु करे पोइ दुआ घुरंदासीं। छो त घणो लंबो वाइज थी वेंदो त पोइ ॻाल्हि सम्झ में बि कान ईंदी, नहीं पूरो हुजे ऐं ॻाल्हियूं चंद हुजनि त इंशाअल्लाह ताला ज़रूरु फ़ाइदो थींदो। इन आयत सगोरी जे अंदरि अल्लाह ताला फरमायो त नबी मोमिननि खे पंहिंजे जाननि खां वधीक प्यारो आहे। मोहब्बत जेकी आहे उहा 3 क़िस्म जी। हिकिड़ी मोहब्बत तबई, जीअं असांजी तव्हांजी पंहिंजे औलाद सां फितरी तौर ते मोहब्बत हूंदी आहे। ॿी आहे मोहब्बत अकुली, यानी हिकिड़ी शइ असांजी तव्हां दिलि त नथी थिए उन ते करण ते, पर अकुल ते वेठो त इहा शइ बहितर आहे, इनखे तस्लीम करणो पवंदो। ॿी आहे मोहब्बत ईमानी, दिलि बि नथी चवे, अकुल बि नथो चवे, पर ईमान चवे त हीअ शइ तोखे करणी आहे, उहा असांजी तव्हांखे करणी आहे। ॻाल्हि सम्झ में अचे की न अचे। अल्लाह तबारक व तआला ने क़ुरान करीम में बयान फरमायो, फरमायन नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम, नबी मोमिनन खे पंहिंजे जान खां वधीक प्यारो आहे। जनाब उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जो मशहूर वाक़ियो आहे। मुंहिंजे सोणे नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं वेठो आहे। आमिना जो लाल महबूबे दुल जलाल समूरा जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, साईं जो नालो अचे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सलात मदीने में आ पाक दे गुजे तो साईं ने वमे कंजूसा पखीला जेको मुंहिंजो नालो ॿुधी करे सलात न पढ़े, इन करे मां नालो वठां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु चवराई। जनाब उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु वेठो आहे। साईं जन खे अर्ज़ु थो करे, मौजा साईं असांखे तव्हां पंहिंजे बचनि खां पंहिंजे मालनि खां वधीक प्यारा हो, पर जान खां न। मुंहिंजे आमिना जे लाल महबूबे दुल जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत फारूक आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु जे दिल मुबारक ते तवज्जो फरमायो आहे। फौरी तौर ते जनाबे फारूक आज़म रज़ियल्लाहु तआला अन्हु फरमायो, साईं हाणे तव्हां मूंखे पंहिंजे जान खां वधीक प्यारा हो। फरमायो नबीअनि जे सरदार अलान या उमर, अलान या उमर, उमर हाणे तू मोमिन
तेरो मोमिन कामिल न है देसी तई मुखे पांजे दान का वधिक प्यारो न सा वो मोहब्बत जेका कबी आ मोहब्बत छा के देवा के शैदान रागिब छन के शैदान रागिब छन वो मोहब्बत थींदी आहे टिन शयुनि जे करे या त कमाल जे करे थींदी आहे या जमाल जे करे थींदी आहे या एहसान जे करे थींदी आहे ॿुधो मुस्लमानो मुंहिंजे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में नज़र कयूं था त कमाल भी मौजूद आहे जमाल भी मौजूद आहे मुसलमानो एहसान भी मौजूद आहे कमाल एॾो आहे जो मुझो सोनो नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन फर्श ते वेही करे चंद्र के इशारो कन था त बट कर पियो थे आहे के जो कमाल हिन सोने कुरान लिखतो इक़तरबत الساعة وانشق القمر وإن يروا آية يعرضوا ويقولوا سحر مستمر पर न मञण वारो न मञे कुरान के अल्लाह तबारक तआला फरमाए 27 सिपारो आ सूरत कमरा वही यरऊ आयत युरिदू वयक़ूलू सिहरुम मुस्तमिर जॾहिं मुंहिंजी आमिना जे लाल महबूब दुल जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कमाल ॾिठो आहे दादू आहे हमेशह वरी आया साईं असां ताईं वञींदासीं पर हाणे असां हिकिड़ो जीत खणी आया हूं पांच के में बेड़े आया हूं जेकॾहिं अव्हां जे साम्हूं बीहे अव्हां सां कलाम करे मञण लाइ तयार हो मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो खोलो तो सही आहे छा खोलो तो को वई उन ये जो मान जो हुजूम जी को वदी आदत भजन शुरू कर दिया मुसलमानो अल्लाह दे नबी जो कमाल सुभान अल्लाह या ज़ब्बो इरज इलैया या ज़ब्बो इरज इलैया ओह कादे पे वेदी मुदा मोटिया मुसलमानो नबी अंदे सरदार आमिना जो लाल महबूब दुल जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ओह इशारो बुधी करे आवाज बुधी करे इशारो दिसी करे साईं जी कदमन में आई सुभान अल्लाह साईं फरमा सुनानी दे मुके मां के रहा फरमा आंत रसूल रब्बिल आलमीन मोदा महबूबा तू त जहान दे पालनहार जो रब पालनहार दे रब जो रसूल अल्लाह सुनानी दी हौसला ला के सुनाना थी कान अरशुहु अलल मा कान अरशुहु अलल मा तू की इबादत कनिया ओ मोजा करीम मौन जी इबादत कनिया जे जो अर्ज पानी जे मता बीठो एदो कमाल दिसी भी मनण वाला न मन असा कोन मनी दादू न मनण वाले के छा कर अते हलो पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे हथन मुबारक जो कमाल काफर साईं समझ लाते और पर देख दिया न सामो या बण सामो आए न इन जी तारी थोड़ रिवायत होतन एकड़ी में खती जो बणा बी में को बबुरा या वरी टेड़ो बणा फरमे ने तारी ता वट थी सने इशारो फरमायो तारी थी कर सने कदमन सुभान अल्लाह एड़ो कमाल कने हुंदो मोहब्बत कबिया कमाल दे करे कमाल दे सौदा त मोदे नबी जा सब खमदी का कमाल सुभान अल्लाह पर ये तो को बेस को ना के वक्ते हलो जो मोहब्बत कबिया जमाल दे करे खूबसूरती दे करे मोदे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबी सगोरा फरमाना था चोदी दी रात
चोरी जो चंड नज़र अची रहियो आहे साईं बि वेठा हा असां कंहिं चंड ते पिया विहारियूं इन साईं जे तीरियत ते पिया विहारियूं आख़िर में असांजे अंदर जी ज़मीर फ़ैसिलो कयो त चंड में अञा छाई आहे मुंहिंजे महबूब जो तेरो साह इन करे के अल्लाह वरते वा चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है चांद के चेहरे में छाया मेरे महबूब का तेरा साफ है अर्ज़ो पियो क्या मुझे सुने नबी मामल लम्बिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जमाल अम्मा आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा रज़ियल्लाहु तआला अन्हा फरमायो हज़रत यूसुफ अलैहिस्सलातु वस्सलाम के जिन औरतुनि ॾिठो आहे पंहिंजूं आङुरियूं वढियूं पंहिंजा हथ वढियाऊं पर मुंहिंजे आमिना जे लाल नबी जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जिन ॾिठो त पंहिंजूं गर्दनूं कटाइनि मोहब्बत कभी जमाल दे करे जमाल नजर क्यों था तो मुझे साईं जो सब खां आला है कमाल भी सब खां आला जमाल भी सब खां आला बब मिसाल जो रखंदो हला अगते हलो साईं बियो मोहब्बत कभी या एहसान दे करे जैजा थोड़ा हुजन अल्लाह का पो मखलूक में पूरी कायनात दे मथा दे थोड़ा त नबी जे सरदार दा पांचन ते त बेबा परपरावन ते भी हिन सोने कुरान जे मुताबिक़ मक्के जा मुशरिक छा पिया तो लिखियो पियो कुरान इज़ क़ालू अल्लाहुम्मा इन कान हाज़ा हुवल हक़्क़ु मिन इंदिक फ़अम्तिर अलैना हिजारतम मिनस समा अवेतना बिअज़ाबिन अलीम कुरान दीदार पढ़ के सवाब पढ़ भी सवाब दीदार भी सवाब सिपारो लाओ तवा सूरत अनफाल थवा आयत नंबर 36 थवा मक्के जा मुशरिक दुआओं पिया घुरन इन क़ालुल्लाहुम्मा इन कान हाज़ा हुवल हक़्क़ु मिन इंदिक अल्लाह दी कन नबी आमिना जो लाल महबूबे दुल जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़्क़ा जेको प्रोग्राम खणी आयो आ हक़्क़ा त वो सादे मथा पत्थर जो मी वसा हिन कुरान करे शायद ओ मदा महबूबा तोखे मां रहमतुल आलमीन करे मोकिलियो आ जहान जो करे मोकिलियो आ हिन जहान में त काफ़िर बि रहंदा मुशरिक भी रहन था हिंदू विवाणिया भी रहन था मुसलमान भी रहन था सभिनी जे लाइ तो रहमत पढ़जी आहे वमा अरसलनाक इल्ला रहमतन लिल आलमीन मोदा महबूबा सा तो के समूरन जहान जे लाइ रहमत बनाए करे मोकिलियो साईं करीन भला घुरन था वजो ॿुधाए वमा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम वमा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम व अंत फीहिम अल्लाह से महमूद महबूब अल्लाह ने के अज़ाब न कजो तू जो मौजूद आ तू मौजूद होने माने के खुदा अज़ाब का तो घेरा मत बना कर छो मुकली हाँ तू मक्को छद मदीने पहुंच पो दिस त हिनन के के ता बदर में गे क्या तो याद रखो मुसलमानों मोहब्बत कभी या कमाल दे करे जमाल दे करे एहसान दे करे पर मुझे सुने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मुझे अल्लाह मोदी कौम के इज्तिमाई अज़ाब में हलाक न कजा पोद जी थी न बावी यार बोल वरी भी ते अल्लाह आराम फरमाए पर अमवात दा न छा इज्तिमाई तौर ते कौम हलाक बर्बाद न थी मुझे महबूब जी दुआ वदे मजो इंसान तमार जो पियो क्या हाने असाई तवा कुरान करीम जो जायजो वठो नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान जो जायजो वठो
मोहब्बत करणी आ कीअं कयूं साईं पंहिंजा शागिर्द तयारु कया ईमान बि अल्लाह ई फरमायो इन आमनू बिमिस्लि मा आमनतुम बिही जेकॾहिं तव्हां ईमान आणियो था मिस्ल उन्हनि जे जिन ईमान आंदो आहे नबीअ जे शागिर्दनि मथां ईअं ई उन्हनि वांगुरु ईमान आणो त फ़क़द पोइ मोहबत बि तव्हांजी कारगर ईअं ई थींदी जीअं महबूब जे साहबा कई आहे मां तंग जे साम्हूं अधु मिसाल पोइ हुन जे साम्हूं इहे शयूं आयूं बि केॾी बिरादरी आई केॾी बच्चा ॿार आया केॾी घर वारियूं आयूं पर सभिनी खे पोते करे अव्वल पंहिंजो पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे पंहिंजो वेझो अल्लाह तबारक व तआला फरमायो नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम नबी मोमिननि खे पंहिंजे जाननि खां वधीक प्यारो आहे औला वधीक प्यारो आहे रुगो पाया प्यारो न वधीक प्यारो आहे हाणे जाइज़ो वठो मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में हिन उम्मत जो सिपा सालार जनाबी अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु मुसलमानों साइदन के अर्जो के लादा नबी इजाजत मिले काबतुल्लाह में मा तकरीर कया अबू बकर माहौल एड़ो ना छद नेठ खणो शरारते अबू बकर सिद्दीक़ के इजाजत मिली तकरीर कर शुरू कई वहदहू ला शरीक ला इन जुमले ते पहुतो मक्के जे मुशरिकन पथरा पियो एतिरे ते जो जनाबी अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु लहू लहा थियो खून में लथपथ थियो एतिरे ते जो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे कबीले वारनि ऐलान कयो जेकॾहिं इन मर्ज़ में अबू बकर सिद्दीक़ ही जान छॾे वियो त उतबे खे बि असां न छॾींदासीं उतबो केरु थींदा पोइ बचे जो वॾो सरदार अबू बकर सिद्दीक़ के घर खणी आया कुछ खीर कुछ पानी पर अबू बकर सिद्दीक़ चयो त मां न पीअंदुसि अबू बकर पी ठो ऐसी दे न पीअंदुम देसी थी मूंखे हाल आमिना दे लाल नबीअनि जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हाल ॿुधायो जनाबी अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु न्यापो मोकिलियो वञो उम्मे जमील बिन्त ख़त्ताब ॾे वञो मुंहिंजे साईं जो हाल वठी अचो जनाबी अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे हवाल ॿुधायो वियो अबू बकर साईं ख़ुशि साईं ठीक हाणे तव्हां खीर पियो अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला फरमायो न न इसी थी मां खीर न पियलुम देसी थी आमिना दे लाल नबी जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तेरो अनवर मां पाण खंसा न ॾिठा ऐं पाण खणाए इन करे चंद आशिक़ उते वेंदो आशिक़ उते हाज़ुरी भरींदो आशिक़ नबी खे घुराईंदो न उते पोइ साईं हाणे मुंहिंजी मूंखे पंहिंजी जान जी परवाह बि न आहे छो त क़ुर जो गवाही ॾिनी अन नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम वरी साम्हूं मुक़ाबले में पीउ बि आयो पुट बि आयो गाल बन बदर जे मौके ते हज़रत अब्दुर्रहमान बिन नबी बकर बदर जे मौके ते जनाबी अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु उन जे साम्हूं आयो पर पीउ सम्झी करे तारो करे हलियो वियो बदर खां बाद में कुछ अरसे खां बाद में अल्लाह हज़रत अब्दुर्रहमान बिन नबी बकर के इस्लाम वाली दौलत सां नवाज़ियो पीउ पुट खे तेरी पिया बाबा कंहिं मौक़े ते मुंहिंजे साम्हूं तूं आए हैं पर मां पीउ सम्झी करे तोखे छॾे ॾिनो हो क़ुर्बान वञा जनाबी अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जे फरमान तां अरे पुट जेकॾहिं मुंहिंजे वर चढ़ी वञे हा त नबी जो दुश्मन सम्झी करे क़त्ल करे छॾियां जेको नबीअ जो न आहे असांजो कोन ये मतिलबु पीउ गुस्ताखी थो करे थका थपड़ कराएंसि साईं जन वटि पहुती था
साईं अबू बकर तुम्हारे खलीफे तुम्हारे शागिर्द तुम्हारे मुरीद मुके थप्पड़ या साहिब ना अबू बकर रहमतुल्लाह वो भी आयो साईं शुक्र करे बाबो जो तलवार कान ही तलवारों जिया मुंडी लाए छजा सा अल्लाह तबारक व तआला कुरान करीम के अंदर इहा दावा बयान किया ला तजिदू कौमन युमिनून बिल्लाह वल यौमिल आखिर युवातूना मन हाद्दल्लाह व रसूला वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख्वानहुम औ अशीरतहुम उलाइका कतब फी क़ुलूबिहिमुल ईमान। रमूदा महबूबा तुझी कौम मेरा माण्हू अथई जेके अल्लाह जे रसूल सां टक्कर खाइनि था ही बि उन्हनि सां टक्कर खाइनि था पोइ भले वलौ कान आबाहुम उनजा पीअर छो न हुजनि उनजा पुट छो न हुजनि उनजा भाइर छो न हुजनि उनजे कबीले वारा छो न हुजनि फरमाए छो जे करे उलाइका कतब फी क़ुलूबिहिमुल ईमान अल्लाह ने दिल ईमान लिखी छॾियो। हाणे भले ॿिया मथो पिटियूं मथे खे धकाणो त अबू बकर सिद्दीक़ मादला फिरियो पर कतन कोन थींदो छो त क़ुर लिखी छॾियो क़ुर जी फतवा कॾहिं बि कान थी फिरे वमन अस्दक़ु मिनल्लाहि क़ीला। अॻिते हलो साईं जनाब उमर फारूक छो त वाक़िया थोरा तो कंदो अला पुठियां बि बुज़ुर्ग वेठा जनाब उमर फारूक रज़ियल्लाहु ताला नज़र कयो था केतिरो मुंहिंजे आमिना जे लाल महबूबे जो जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ना प्यार कनि था जनाब उमर फारूक रज़ियल्लाहु ताला हिकिड़ो शख़्स आया जेके पहिरियों फ़ैसिलो कराया मुंहिंजे साईं हिकिड़ो यहूदी हो मुनाफ़िक़ यहूदी क्योंकि हक़ ते हो मुनाफ़िक़ ना हक़ ते हो का चोरी थी वई तो पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वो फ़ैसिलो कयो यहूदी हक़ में मुनाफ़िक़ चवंदा आहिनि हल ॿुधी था हलूं उमर ॾे था जनाब उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु ॾे आया उमर असांजो फ़ैसिलो कर याद रखो मुसलमानों जनाब उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु खे यहूदीअ चयो साईं फ़ैसिलो करे कराए आया हूं तव्हांजी साईं फ़ैसिलो कयो आहे फ़ैसिलो मुंहिंजे हक़ में कयो आहे जनाब उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु पुछा कया आओ ये आए से हां ये आहे ठीक आहे पोइ वेहो त मां अचां तव्हां जे लाइ फ़ैसिलो कयां हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु घर आयो तलवार खणी करे मुनाफ़िक़ खे जो ठगा कढाई धड़ सिर धर खां धार करे छॾाई हुल मचियो त उमर मुसलमान खे क़त्ल कयो आहे नबी जी मोहब्बत में जेको नबी जो फ़ैसिलो नथो मञे उमर त मुंहिंजो फ़ैसिलो इहो आहे जिब्रील जी मुंहिंजा रब दलील वञ क़ुर खणी वञ मुंहिंजे बाबू फला रब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम अल्लाह तबारक व तआला फरमाया मोदा महबूबा कदे भी ईमानदार को थे तुझे रब जो कसम देसी दे तो जो फैसलो कबूल न था कर जिन तू जो फैसलो कबूल न कयो तो उमर वाले फैसले के मां खुदा भी कबूल तो कया उमर पर हक जे फैसले के अल्लाह तबारक तआला फरमाए तो उमर वालो फैसलो सही असा छा करे बेमर्तबे जनाब उमर फारूक रज़ियल्लाहु ताला बदर जे मारके में संदस मामो आस बिन वाइल आयो उन जो सिर धड़ खां धार करे छॾई वरी आख़िर में जॾहिं कैदी थी आया 70 ॼणा कैदी थी आया जनाब उमर फारूक रज़ियल्लाहु ताला मुंहिंजे साईं खे मशवरो ॾियनि था ओ मुंहिंजा महबूब असांजो मशवरो इहो आहे मुंहिंजी राय आहे जेको तव्हांजो न आहे असांजो न आहे जेको तव्हांजो न आहे असांजो न आहे जेको तव्हांजे मुक़ाबले में आयो आहे उनखे हर को पंहिंजो रिश्तेदार क़त्ल करे इहा आहे मुंहिंजे साईं सां मुक़्तल
वरी पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो कटरो दुश्मन अब्दुल्लाह बिन उबई बिन सलूल जॾहिं वफ़ात करे वियो उन जो पुटु वरी हज़रत अब्दुल्लाह उहो मुस्लमान साईं वटायो साईं बाप मरी वियो आहे हाणे भला महिरबानी कयो साईं फरमा हलो रहमतुल्लाह आलमीन नबी हा मन बची पवे उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु साईं नमाज़ न पढ़ायो मुनाफ़िक़ा साईं न पढ़ायो मुनाफ़िक़ा फरमायो जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उमर मथा आडर आयो मां पढ़ाईंदो इस्तग़फिर लहुम पर अल्लाह तबारक व तआला कुरान के नाज़िल फरमायो ये को नबी से नमाज पढ़े ये को थी बस असां जी गाल न थी हले त मां वञा थो नबी जी मोहब्बत में सिर्फ में भी रही समझ में अचे न असां जो भी असां जे वजण जे मथा ये एतमाद होंदे हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु बाहर न थियो सिफका बाहर न थियो हालांकि उन जूं गुस्ताखियूं अल्लाह कुरान में बयान कयूं पर बावजूद उन जे नबी अॻियां बीठो आहे उमर पुठियां बीह इहा मोहब्बत जी तका अल्लाह तबारक तआला फरमाओ मुंहिंजा महबूब उमर वारो फ़ैसिलो सही कयो वला तुसल्लि अला अहदिन मिनहुम अबदा वला तक़ुम अला क़ब्रि इन्नहुम कफ़रू बिल्लाहि व रसूलिहि व मातू व हुम फासिक़ून मुंहिंजा महबूब इन जो जनाज़ो न पढ़जा इन्हनि जे क़ब्र जे मथां न बीठा मुसलमानो अल्लाह जो क़ुरान तो सी पारो सूरत तौबा है आयत नंबर 84 वला तक़ुम अला क़ब्रि इन जे क़ब्र ते नबी छो ते मरी फासिक थी कर मरी यानी मां मुराद फासिक मां मुराद काफ़िर न तो वो तो नबी ने फरमाया सल्लू अला कुल्लिन बिन फाजिर ता नमाज पढ़ो हर बिर ते हर फाजिर ते गुनाहगार ते नेकोकार ते नमाज पढ़ो पर इन जे लाइ अल्लाह हुक्म फरमाते ने नमाज न पढ़ो अते आलो साईं जनाब उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला जनाब उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला नो सुलह हुदैबिया जे मौके ते 6 हिजरी में आमिना जो लाल नबी जो सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाजे 1500 सहाबा सां गॾिजी करे उम्रे जे राजे साथ बात दे हुदैबिया जगह ते रुकिया मक्के जे मुशरिकन खे ख़बर पई बाबा तां के अचण न ॾींदासीं अब्बास उम्रो करे वींदासीं न बाबा साईं ने फरमाया तो उस्मान वञी भला तूं ॻाल्हाए थी हज़रत उस्मान साईं उते वियो पर उस्मान साईं खे चयो उस्मान हिन ॻाल्हि ॿुध तोखे जेकॾहिं हेॾे तवजो कयो तोखे जेकॾहिं तवाफ़ करिणो आहे उमिरो करिणो आहे त तोखे इजाज़त ॾींदासीं पर मुस्लमाननि खे न ॾींदासीं ॾिसो त केॾो नबीअ जो इतमाद उस्मान जे मथां उस्मान जी मोहबत नबी साईं केॾी आहे यादि रखो कॾहिं बि उस्मान पंहिंजे नबी खां सिवा तवाफ़ नथो करे सघे नबीअ खे इजाज़त न मिले नबीअ जे सहाबा खे इजाज़त न मिले अकेलो उस्मान तवाफ़ करे ये कदर न थींदो खुदा मुझे पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अजो छा सगर ते उस्मान तवाफ़ कंदो हूंदो तने फरमाया कदे कोन थींदो उस्मान मुखा सवा तवाफ़ न कंदो ओ मोहब्बत में नतीजो छा मिलो खोलियो अल्लाह मोहब्बत एडी जो अल्लाह जे कुरान और फैसलो को न कुर्बानी की अल्लाह कबूल कयो जो उन हज़रत उस्मान जे करे 1400 सहाबी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ ते बैत कन था वरी मथा अल्लाह तबारक व तआला जे महबूब फरमाते ही हथ कोया के उस्मान जो आ वरी अल्लाह तबारक तआला फरमाया मुदा महबूब जदे उस्मान जो हथ रखे त मां खुदा उन जे हथन जे मथा मो खुदा जो हथ ये सोने कुरान में लिखल का तारीख गा ना यदुल्लाह फौqa अयदीहिम फमन नकता फइन्नमा यंकुतु अला नफ्से अल्लाह तबारक व तआला फरमाया मुदा महबूब लक़द रज़ियल्लाहु अनिल मुमिनीना इद युबायऊनक छवियो सितारो थवा सूरत फतह थवा आयत नंबर 17 था मुझा महबूब अल्लाह में राजी थी वे
बाज़ी वारो ज़मानो तहक़ीक़ माना इहो कन्फर्म ॻाल्हि थी वई अल्लाह ने राज़ी थी वियो दिन वण हेठां बैत कई वरी अल्लाह तबारक व तआला एजाज़ उस्मान के एॾो ॾिनो जो उन जे साईं पंहिंजे हथ खे उस्मान हथ करायो मोहब्बत जी करे वरी अल्लाह एजाज़ एॾो ॾिनो जो उन्हनि हथनि जे मथां अल्लाह तबारक व तआला फरमाए यदुल्लाह फौक़ अयदी मुंहिंजा महबूब इन्हनि हथनि जे मथां वरी मां ख़ुदा बे मर्तबे के किताब पढ़ियमि पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम वञनि पिया उस्मान पुठियां पियो वञे उस्मान ख़ैर त आहे कदम गणी पियो वञे उस्मान रज़ियल्लाहु ताला एॾो मुंहिंजे साईं जो मुहिबा फरमाए जेतिरा कदम मुंहिंजे घर ताईं मुंहिंजे साईं जा लॻंदा ओतिरा उस्मान गुलाम आज़ाद कंदो ओतिरी ख़ैरात कंदो एॾो सच्चा जनाब अली अल मुर्तज़ा शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी मोहब्बत साईं न केॾी साईं इब्तिदा ज़मानो हो फरमाए अली जी मुंहिंजा साईं वञ दावत ॾेई आहे सभिनी खे अचो वञी करे कुरैशन सभिनी खे वठी आहे त मां हिन खे दीन सेखारियां हज़रत अली साईं सभिनी खे वठी आयो दावत ॾिनो पोइ पहिरें जेको प्यालो पहिरीं दावत में भॼी विया साईं जन उन्हनि जे लाइ इकराम बि कयो जीअं बाबा दर्से का बि मानी इहा बि साबित आहे पहिरियों उते मानी थी असां वटि ईअं न मानी थी पोइ भॼी विया पहिरियों मानी थी अबू लहब बदबख्त जो ॾिठो त मानी जो सजंदा फिरी आई कुटी जेको उन ज़माने में खाधो हो त अञा ओतिरे जो ओतिरी थियो अरे हीअ त ॾिसो मानी साॻी जो साॻी पई आहे जादू ॻाल्हि खागे भॼी आहे ॿिए मर्तबे वरी मुंहिंजे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया हाणे हली वरी वठी आहे सभिनी खे वरी पहुता पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ऐलान फरमाया त मुंहिंजो मददगार केरु थींदो केरु आहे जेको मुंहिंजी दीन मुआवनत करे अली उथी बीठो थी साईं मां अली अञा नंढो आहे वरी साईं फरमाया पुट वे वरी साईं ऐलान फरमायो वरी अली उथी बीठो वरी साईं फरमाया पुट वे वरी साईं ऐलान फरमायो केरु आहे साईं वरी अली साईं पुठी अली नबी पाक साहब अली साईं हिते सीने ते हथ फरमाए पुट वे करे करे तेज फखर सां हथण कोन फरमाए पुट वे अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे पाक पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया अली हाणे मां हीअ बिस्तरो हवाले तो निकिरे थो वञा पर ही अमानतूं मक्के वारनि खे हवाले करे पोइ अचिजां एसी थी मदीने में मां न वेंदुमि बेसी थी अली न पहुचे अली ने फरमायो मुंहिंजा महबूबा तुंहिंजे दर जे चौधारी मक्के जा मुशरिक तलवारूं कयूं बीठा अकेलो घर में कीअं मारा मुसलमानों अली बहादुर अली सीरी नजर शेर खुदा रज़ी अल्लाह ताला आमिना दुलाल महबूब दुल जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान ॿुधी करे जी मुंहिंजा साईं बिस्तरे ते आराम सां सुम्ही पियो आहे मुसलमानों सुबुह थियो आहे अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां पुछा कनि था अली आमिना दुलाल काॾे वियो हले दादी वञो सोयो हलियो अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला पंहिंजूं अमानतूं हवाले कयो वरी सोनो हैदर क़ुरान रज़ी अल्लाह ताला मुंहिंजे सुहिणे नबी महमूद लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कुबा जी जगह ते मिलियो आहे साईं मुंहिंजा पेर मुबारक फटी पिया आहिनि फरमाया अली हो रे आमिना जे नाल महबूब दुल जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो दुआ मुबारक मुसलमानों तवज्जो कजा सागो दुआ मुबारक हिजरत वारी रात इन मरीजन के लगो वो भी हिजरत वारी रात जो मरीज ही भी हिजरत वारे रात जो मरीज अली शेर खुदा रज़ी अल्लाह ताला रुखा पैरा मुझे सोने नबी महमूद लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो साथी जनाबी अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु साईं खुड़ी में दर्द थी पियो अली के भी पैर में दर्द थी पियो अबू बकर था थियो साईं को जरी रजी था जेको तक हणी वियो मुसलमानों नबी अंद सरदार दे दुआ मुबारक जो कमाल बुधजा आमिना जे नाल महबूब दुल जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पादो दुआ मुबारक लगायो अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु दे खुड़ी में दर्द खत्म थी वियो
अली जी मोजा साईं अली अली छा थियो साईं पेर फटजी पिया दर्द थी पियो मक्के जी पथरीली ज़मीन ते आयो हां सागे दुआ मुबारक लगाया था अबू बकर सिद्दीक दे खुरी के लगो अबू बकर सिद्दीक शान वारो अली शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु दे कदमन मुबारक के लगो अली भी शान वारो हु भी दरजो साथी ही भी दरजो साथी राना मुसलमान तवज्जो कजा अली शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु वटे नबी दे सरदार जो अमानतू है अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह तआला अन्हु वटे खुद अल्लाह दी अमानत नबी इमामुल अंबिया मौजूद हजरत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दे मुतालिक सोनी हैदर करार का पुछा कर था अली अमानत अल्लाह दे रसूल जो प्यार के दवा फरमाए तो असामत अल्लाह जो रसूल पादे मानन का वधिक प्यारो पादे जानन का वधिक प्यारो पादे औलाद का वधिक प्यारो कुरान दी नकासी कया ओले काना आबाकुम वअबनाकुम वइख्वानुकुम वअज़वाजुकुम मुसलमानों पाजात पाजी जाते पर परावा भी गवाही था सुलह हुदैबिया दे मौके ते आमिना दिना महबूबे दुल जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दा जान सारा ए दो मोहब्बत ज़ार कर था ए दो शक जो ज़ार कर था जो उर्वा बिन मसऊद सफी मक्के दी रे संतो उता निगरान थी करे आयो सफीर थी करे आयो हिकड़ी अक्सा मुझे सोनी नबी सर करा पे तो करे ए देडी अक्सा सहाबा दे तो निहारे मुझे महबूब ना साहबी सगोरा एतरो तदीब एतरो द मुहिब जो साईं जी सामो न प्या गाला साईं जो दुआ मुबारक भी हेठ करण न प्या साईं दे वुजू मुबारक जो पानी भी हेठ करण न प्या मुसलमानों ए जो प्यार ये त घणी एड़ू गालियूं हुयूं जेके हर को माण्हू करे सके तो पर मुझे सोने नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सोने वफादी का कया दुखन दे वक्त में भी कया गज़े तबूक जो मुखवा अल्लाह दे नबी ने फरमायो हलूमू इलल जिहाद ओ मुजा साबियो जिहाद ते हलो जूं जुदा जा महीना गर्मी जा महीना फसल भी पकलना मक्के दा मुशरिक भी मुसलमानों जिंदा मुझे सोनो नबी इमामुल अंबिया बन था रूम सा लड़ाइया उनकी फौज भी मजबूत हेना साहबी सगोरा बेसरो सामान सा बना था मुनाफिक जो अटकलू भी ना अल्लाह ने सॼो मंदर बयान कयो हाणे आख़िरी ॻाल्हि कर दुआ करूं था आया साईं असां जो प्यार आहे तोसां दावा कूड़ी दावा कुरान फरमाया मुंहिंजा महबूब कूड़ था हणंदी इन्नमा यस्तअज़िनुका अल्लज़ीना ला युमिनून बिल्लाह वल यौमिल आखिर वरताबत कुलूबुहुम फहुम फी रैबिहिम यतरद्ददून ओदा महबूबा इन महल पे दुखिया महल में देखो कम न थो दे सिर्फ दाव था प्या कने ज़बानी दावा थन अंदर में नंद ईमान है अंदर में दिलो न जो शक में मुसलमानों के साथ कहानी जो किताब ना है अल्लाह दे कुरान तो पढ़ा तो सी पारोवा सूरत तौबा है इन्नमा यस्तअज़िनुका अल्लज़ीना ला युमिनून बिल्लाह वल यौमिल आखिर वरताबत कुलूबुहुम लोग मोकल तो कहे था वठन जिंदू दिलू शक में बाकी जेके ईमानदार ला यस्तअज़िनुका अल्लज़ीना युमिनून बिल्लाह वल यौमिल आखिर उहे मानू जिन अल्लाह अल्लाह दे रसूल दे मथा आखिरत दे मथा ईमान आंदो इजाजत तलब को था कर हता कि दरे मुझे आमिना दे नाल महबूबे दुल जलाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा दी जमात के फरमायो हाने मोट सारू को जन के जो मता के खड़ी हला अल्लाह तबारक व तआला फरमायो जेके मुनाफिका खुशकिंदा घरन दे वन प्या जेके साथ कहा
सच्चा रहा नबी सा मुहिब होया उनकी गवाही अल्लाह कुरान में दई दुनिया तो उसी पारों सूरत तौबा तो पढ़ा अल्लाह दी नबी बाबुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनके थे लाजिदू मा अहमिदुकुम अलैहि तवल्लौ अयनकुम तफीदु मिन अद्दमी हज़ना अल्लाह यजिदू मा युनफिकून मा सारी नथो लहा जो तव्हांखे मोन ते खणी हलां मुंहिंजा महबूब जॾहिं पंहिंजे घर लाइ रवाना पिया थियनि तफ़ीदु मिन अद्दमी हज़ना दुख ऐं दर्द में रोंदा पिया वञनि असांजो महबूब अकेलो वञे असां वरी पोइते वञूं जो मुंहिंजे महबूब नबी बाबुल अंबिया जो साहबी हज़रत अबा क़ैसम टे साहबी सिर्फ़ टे पोइते रहिया जेके मशहूर वाक़िओ बयान कोन था वरी ॿिए दफ़े इंशाअल्लाह बाक़ी हिकिड़ो वाक़िओ दुखंदा काब बिन मालिक मुरारा बिन रबी हिलाल बिन उमैया ये मुख़लिस साहब का पोते जेके उपाय कमज़ोर हुआ जेके न पिया हली सघनि उन्हनि खे अल्लाह जे रसूल इजाज़त ॾिनी पकाए मुनाफ़िक़ पोइ बाक़ी हज़रत अबा क़ैसमा बि हज़रत अबा मुंज़िर ॿ सहाबी हज़रत अबा क़ैसमा रज़ियल्लाहु तआला अन्हु जॾहिं मुंहिंजो सोणो नबी बाबुल अंबिया काफ़िले सां गॾु विया कुझु अॻिते पहुता हज़रत अबा क़ैसमा जो बाग बकर वारियूं आहिनि बाग में मौजूद हज़रत अबा क़ैसमा जॾहिं पंहिंजे घर वारनि ॾे आयो फौरी तौर ते रुकियो दिल में ख्याल कई हाणे अल्लाह जो नबी बाबुल अंबिया अकेलो वञे मां हिते रहा इन्ही करे मुका न थींदो सवारी सार करे हज़रत अबा क़ैसमा रज़ियल्लाहु तआला अन्हु वञी करे मुंहिंजे साईं सां मिलियो साईं ने परे खां ॾिसी करे फरमायो अबा क़ैसमा हूंदो जॾहिं मजलिस में पहुतो भलो छो जी करे आए अल्लाह जे नबी जो प्यारा मुसलमानों मर्द पियो क्या अल्लाह दे कुरान ऐलान फरमायो वले काना आबाकुम व अबनाकुम खुदा महबूब ऐलान करे कमी इल्कान आबाकुम जेकन तव्हांखे तव्हांजा पीअरा वाबनाकुम तव्हांजो औलाद इख़वानुकुम तव्हांजा भाइरा वाज़वाजुकुम तव्हांजो सालूं वाशीरतुकुम तव्हांजो खानदान वामवालुन इक़्तरफ़्तुमूहा उहे माल जेके तव्हां कमाया वतिजारतुन तख़्शऊन कसादहा उहा तिजारत जे खोट जो तव्हांखे ख़तरो आहे वमसाकिन तरदौनहा उहे बंगला महलात जेके तव्हां प्यारो महसूस कयो था वमसाकिन तरदौनहा अहब्ब इलैकुम मिनल्लाहि व रसूल व जिहादिन फी सबीलिह जेकॾहिं तव्हांखे अल्लाह जे रसूल खां वधीक प्यारा आहिनि फतरबसू हत्ता याति अल्लाह बिअमरे वो इंतजार के खुदा जे अज़ाब जो मुसलमानों इहो त असांजो साईं सां प्यार साईं जो इन उम्मत सां केॾो प्यार आहे फरमाए मुंहिंजे सोणे नबी बाबुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए मुंहिंजा मोमिनो तव्हां मूंखे ॾाढा प्यारा हो हले अल्लाह जो क़ुरान पढ़ी ॾिसो अन्नबिय्यु औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम जेकॾहिं तव्हां मथां अहिड़ो शख़्स वफ़ात कयो पुठियां कर्ज़ छॾे वियो कमज़ोर हो उनजा मिट माइट न आहिनि जो कर्ज़ अदा करे सघनि मां आमिना जो लाल कर्ज़ भरींदुमि जेकॾहिं माल वारो आहे माल छॾे वियो उहो माल उनजे वारसनि जो आहे मुसलमानो असांजे तव्हांजी ज़िंदगी खुटी वेंदी साईं जो शान न खुटंदो इन जेके के अल्लाह वारे चयो आहे थकी है फिक्रो रसां मदहबा की है थकी है फिक्रो रसां मदहबा की है कदम है आबुलापा मदहबा की है तमाम उम्र होई मदहबा की है तमाम औरत हुए मदहबा की है बदलेगा जमाना लाख मगर कुरान न बदला जाएगा बदलेगा जमाना लाख मगर कुरान न बदला जाएगा ये कौल
मदबूर खुदाम फरमान रब तू आ जाएगा। जिंदगी मुलाकात बाकी, हमारे नाज़ बना।